मेरे देश का बिस्किट गाला CBL कॉन्टिनेंटल बिस्किट ऑफ पाकिस्तान वन 53 सां सिंध फेस्टिवल हैदराबाद 2016 हिन वक्त बि हिकिड़ो ॿियो आवाज़ वॉइस ऑफ सिंध जो आवाज़ ॼातल सुञातल आवाज़ मीरपुर ख़ास सां उनजो तालुक़ उनखे बि जॾहिं सिंध टेलीविज़न नेटवर्क जी स्क्रीन मिली त उनखे दुनिया सुञाण लॻी। तव्हांजे हथनि जे गुलाबनि में गिव अ बिग हैंड फॉर असलम इकबाल। अब मैं समझा तेरे रुखसार पे दिल का मतलब, अब मैं समझा तेरे रुखसार पे दिल का मतलब, दौड़ दौड़ते हुस्न पे दरबान बिठा रखा है। गम है या खुशी है तू मेरी जिंदगी है, तू मेरी जिंदगी है तू। गम है या खुशी है तू मेरी जिंदगी है, तू मेरी जिंदगी है तू। तालियों का हक है ना, मिलकर तालियां बजाइए।
सिंध टीवी तमामु सुठनि होस्टनि तव्हांजे दिलनि ते राज कनि था तव्हांजे हथनि जे गुलाबनि में स्टेज ते दावा ॾींदुसि राजा मेमन ऐं इरशाद जागीराणी ज़ोरदार ताड़ियूं ॿिन्ही लाइ हैदराबाद जागो पिया अञा रात शुरू थी आहे त पंहिंजे जागण जो सबूत ॾियो ताड़ियुनि में हैदराबाद त मसरूर हाणे म्यूज़िक खे अॻिते वधाइजे छो त जी। 3 होस्ट स्टेज ते आहिनि मां उहो चवां थो न खां पोइ तकड़ी तव्हां ज़िमेदारी वठो हैदराबाद जी रात आहे हवाउनि जी रात आहे त हवाउनि जी रात में मां इहो ई चवंदुमि त हिन साह ते वे साहु कजे त कीअं कजे वाह कंहिं चुलवले सां चाहु कजे त कीअं कजे वाह इहा पक अथमि त हू पर्ची वरी रुसी वेंदो झट घड़ीअ लाइ कुझु घड़ियुनि जे लाइ ठाहु कजे जे त कीअं त कहिड़ो कजे कजे? वाह वाह त पोइ ठाह जी ॻाल्हि हुजे बिल्कुलु। ऐं हैदराबाद जी हवा हुजे ऐं हैदराबाद जो आवाज़ हुजे सिंध सॼी साथ हुजे त पोइ सिंध सलामत बि हुजे तव्हां सभिनी हथनि जे गुलाबनि में उस्ताद घराणे सां हुनजो तालुक ॼातल सुञातल हैदराबाद ॼाओ गिव अ बिग हैंड फॉर तामीर हुसैन एक कंपोजिशन में वाली साहब जी है मोहम्मद यूसुफ साहब जो ट्रिब्यूट गीत मां तव्हां ॾाढो पेश कयां थो राहत मिले थी दर्द में मां प्यार ता सदके इन प्यार ता सदके